बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम साथी जेके सवाल करण जी कोशिशि कनि था ऐं अहिड़ी तरह पंहिंजा मसाइल जेको सेंड असांजे कनि था, उन जा मसाइल असां ताईं पहुची नथा सघनि। उनजो वॾे में वॾो रीज़न इहो आहे त सभ खां पहिरियों साथी जेको पंहिंजो मसइलो ॿुधाइनि था त उहो टिकटॉक जे कमेंट में ॿुधाइनि था या अहिड़ी तरह फेसबुक जे कमेंट में ॿुधाइनि था ऐं बाद साथी यूट्यूब जे कमेंट में पंहिंजो मसइलो सेंड कनि था। त उन साथियुनि जी ख़िदमत में अर्ज़ु आहे त सभ खां पहिरियों पंहिंजा मसइला जेको आहे हिते सेंड न कयो, छो त असांजा जेके एडमिन आहिनि त उहे हिते बिल्कुलु मसइला ॾिसंदा बि न आहिनि। बाक़ी मसइला सेंड करण जो तरीक़ो जेको आहे त उहो व्हाट्सअप हिकिड़ो नंबर स्क्रीन ते असां शो करायूं था। इन नंबर जे ज़रिए सां तव्हां व्हाट्सअप ते अचो ऐं व्हाट्सअप में कंहिं क़िस्म जी कॉल न आहे करणी। तमामु घणा साथी जेको कॉल करण जी कोशिशि कंदा त असां कॉल डायरेक्ट करे पोइ जेको असां मसइलो पुछा कयूं त कॉलियूं जेको तमामु ज़्यादा ईंदियूं आहिनि त कंहिं बि कॉल खे कंट्रोल करणु वस में ॻाल्हि न आहे। बाक़ी उनजो हिकिड़ो तरीक़ेकार असां रखियो आहे त मर्द हज़रात जेके आहिनि त उहे पंहिंजो वॉइस जेको आहे सेंड कनि। वॉइस जे अंदरि सभ खां पहिरियों पंहिंजो नालो ॿुधाइनि, उन नाले सां गॾोगॾु पंहिंजे शहर जो नालो बि जेको लाज़िमी खणनि। त शहर जो नाले खां बाद में पंहिंजो मसइलो जेको उन्हनि जो आहे, खणी कहिड़ो बि मसइलो आहे उहो मसइलो जेको आहे बयानु कनि ऐं उन मसइले खे इनशाअल्लाह असां फौरी तौरु उनजो क़ुरान हदीस खां जवाबु ॾींदासीं। ऐं बाज़ औक़ात ईअं थींदो आहे त मसइला सेम टू सेम माण्हुनि जा घणा ईंदा आहिनि, यानी हिकिड़ो मसइलो तमामु माण्हुनि जो उहो ई मसइलो जेको आहे बार बार ईंदो आहे। त इन जे करे उन मसइले खे असां रिकॉर्ड कंदा आहियूं। रिकॉर्ड में फ़ाइदो इहो थींदो आहे त हिकिड़ो ई मसइलो जेको तमामु माण्हू सां जेको पेश अचे थो, यानी उनजो हिकिड़ो दफ़ो जवाबु मिली वियो त मामिलो क्लियर थी वेंदो। त मर्द हज़रात जेको इहा ई तरतीब कनि पंहिंजो सुवाल रखण जी। बाक़ी ख़वातीन जेके औरतूं आहिनि उन जी ख़िदमत में बि अर्ज़ु आहे त उहे सभ खां पहिरियों जेकॾहिं को सुवाल औरत करणु चाहे थी त उहो मैसेज पंहिंजो टाइप करे, उर्दू में जेको आहे टाइप करे सेंड करे, या अहिड़ी तरह सिंधी जे अंदरि पंहिंजो मसइलो जेको आहे सेंड करे। का औरत आहे जेकी मैसेज पंहिंजो टाइप सिंधी में बि नथी करे सघे, उर्दू में बि नथी करे सघे, त उहा औरत पोइ वॉइस पंहिंजो सेंड करे सघे थी, मसइलो जेको आहे पंहिंजो बयानु करे सघे थी। त उन मसइले खे असां जेकॾहिं उहो ॾिसंदासीं मसइलो अहिड़ो मसइलो जेको बार बार औरतुनि सां पेश अचे थो त उनखे असां पब्लिक ते जेको आहे रिकॉर्ड करे छॾींदासीं। ऐं बाज़ जेको मर्द हज़रात अहिड़ी तरह औरतूं जेके आहिनि अहिड़ो मसइलो जेको आहे पुछा कंदियूं आहिनि जेको मसइलो पर्सनल मसइलो हूंदो आहे, यानी बाज़ अहिड़ा मसइला जेके हया जे ख़िलाफ़ बि हूंदा आहिनि। त अहिड़ो कोई बि मसइलो असां जेको आहे पब्लिक ते शो न कंदासीं, उहो ई मसइलो असां पब्लिक ते रखंदासीं ऐं पंहिंजे चैनल ते जेको अपलोड कंदासीं जेको मसइलो माण्हू सां ज़्यादा पेश थो अचे। ऐं आख़िरी में तमामु साथियुनि सां इहो गुज़ारिश आहे त इहे तमामु जेके मसइला आहिनि जेके असां रिकॉर्ड कंदा आहियूं, इहो चैनल असांजो हिकिड़ो आस्क मौलाना मुजीब रहमान जे नाले सां, ऐं तमामु तव्हांजा जेके बि सुवाल ईंदा आहिनि इहे सभु सुवाल उते ई अपलोड थींदा आहिनि। ऐं कंहिं बि साथी खे जेकॾहिं मसइला ॾिसणा आहिनि यानी सिंधी स्पीच जे अंदरि, त उहो यूट्यूब ते वञी करे आस्क मौलाना मुजीब रहमान जीअं लिखंदो त उहे मसइला जो आहिनि तमामु यानी दर्जन जे एतबार सां, यानी सभ खां इनशाअल्लाह उहो प्लस में फ़िलहालु थोरे टाइम में थी विया आहिनि। त एतिरा जेको मसइला असां जेको रिकॉर्ड करे चुका आहियूं। इनशाअल्लाह मज़ीद जेको अञा काफ़ी जेको आहे अहिड़ा मसइला आहिनि जंहिं ते असां अल्हम्दुलिल्लाह कमु करण वारा आहियूं। त तमामु साथी वञी करे पंहिंजो जेको मसइला जेकॾहिं कोई ॾिसणु चाहे थो न, मसइला उते वञी करे ॾिसे आस्क मौलाना मुजीब रहमान यानी यूट्यूब जे मथां जेको चैनल आहे, यानी उते असां सभु जेके बि मसइला आहिनि उहे सभु असां उते ई रिकॉर्ड करे छॾींदा आहियूं। बाक़ी बयान जे लाइ असांजो मुख़्तलिफ़ हिकु ॿियो चैनल आहे मौलाना मुजीब रहमान स्पीच नाले सां, उन में सिर्फ़ु जेको बयान असांजा रिकॉर्ड थिया आहिनि